फना कदा असी उन्हनि जे मुक़ाबले में हक़ ऐं सच चवंदासूं असांखे माफ़ न कंदा असी रुगो नमाज ऐं सब्र पढ़ करे वेही रहूं बस असांजी ज़िंदगी त वो ख़त्म करे छॾींदा। अल्लाह ताला फरमाए तो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। जेकॾहिं ज़ाहिर में हू दुश्मन तव्हांखे मारे छॾींदा अव्हां जी जान खे ख़त्म करे छॾींदा मां अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में क़यामत जे ॾींहं ताईं ऐलान फरमाए थो छॾियां त जेके अल्लाह जे राह में सिर वधाइनि था ख़बरदार इन्हनि खे मोल न चइजो इहे जहिड़ा आहिनि। वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात जेके अल्लाह जी राह में शहीद थी विया या शहादत मरन था सिर वढाइनि था मां अल्लाह ताला फरमाया तो के फना नाहिन छो त हयाती ऐं मौत मां अल्लाह जे हथ में आ। तबारक अल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मौत ऐं हयाती जो ख़ालिक़ मां रब्बुल करीम आहियां। जेकॾहिं दुश्मन तव्हांखे ख़त्म करे थो छॾे हुन जे लेखे तव्हां ख़त्म थी विया आहियो पर मां अल्लाह ताला क़यामत ताईं क़ुरान में फरमाए थो छॾियां त जेको अल्लाह जे राह में सिर वधाए थो उनखे मोल चवणो ई न आहे। बल अहयाउन बलक उहे जियरा आहिनि वलाकिन ला तशऊरून अव्हां खे समझ न आहे त कीअं जहिड़ा आहिनि। वाकई ॻाल्हि समझ में अचे थी न असांजे हथनि सां दफ़न थिया असांजे हथनि सां हुननि जी क़बर ठाहीसूं असांजे हथनि सां हुननि जे मथां मण मिटी जा वरायासूं असां हुननि जा जनाज़ा पढ़िया असां हुननि खे अल्लाह जे सुपुर्द कयो हुननि जी नब्ज़ कान थी हले हुननि जी दिलि धड़कन छॾे ॾिनी आहे ॻाल्हाइनि कोन था ॾिसनि कोन था कीअं जहिड़ा आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो तोखे ख़बर न आहे कीअं जहिड़ा आहिनि हयाती मुंहिंजे हथ में आहे मां चवां थो जहिड़ा आहिनि। वलाकिन ला तशऊरून अव्हां जी शऊरी ज़िंदगी अव्हां जे शऊर वारो मामलो कमज़ोर आहे अव्हां उनखे सम्झी नथा सघो त कीअं जहिड़ा आहिनि तंहिंजे करे तव्हां जे मथां पाबंदी आहे त अल्लाह जे राह में क़ुर्बानी ॾियण वारे खे मोल चवणो नाहे। चलो सही चवण वठूं था मोल कोन था चऊं छो त लफ़्ज़ आहे वला तक़ूलू न चओ कोन था चओ पर दिल में त आहे न त गुज़ारे वियो। अल्लाह ताला ॿी आयत नाज़िल फरमाई वला तहसबन्न अल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता जीअं तव्हां जे मथां पाबंदी आहे त शहीदनि खे मोल त चवणो कोन्हे पर मां अल्लाह ताला तव्हां ते हीअ बि पाबंदी विझां थो त शहीदनि खे मोल सम्झणो बि न आहे। ज़बान सां त न चओ पर दिल में भी न भायो त के मरी विया आहिनि बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही। अल्लाह ताला जल जलालहु मन वारो इरशाद फरमायो त कीअं जहिड़ा आहिनि जहिड़े हुजण जो सबूत भी आहे या अल्लाह कहिड़ो सबूत आहे युरज़क़ून फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही। अल्लाह ताला पंहिंजे फज़ल करम सां जॾहिं हुनखे को रिज़्क़ ऐं रोज़ी अता फरमाईंदो आहे त उहे शहीद पंहिंजे क़ब्रुनि में अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी भी वापराईंदा आहिनि। फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही। अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम सां उनखे जो कुछ अता फरमाईंदो आहे उन अल्लाह जे उन अता ते खुशू मनाईंदा। राज़ी
थींदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। ते अल्लाह ताला असांखे इनाम अता फरमायो आहे। हाणे मसइलो त सफ़ा साफ़ थी वियो। असांखे मञणो पवंदो त शहीद ज़िंदा। सभई गॾिजी आवाज़ था चओ, शहीद ज़िंदा, बुलंद आवाज़, शहीद ज़िंदा ज़िंदा। हिकु ॻाल्हि ॿियो, रुगो ज़िंदा कोन्हे, ज़िंदा त पाण बि आहियूं। कंहिंखे शुगर जी बीमारी आहे, कंहिंखे ब्लड प्रेशर आहे, कंहिंखे दिलि जी तकलीफ़ आहे, कंहिंखे गुर्दनि जी तकलीफ़ आहे, कंहिंखे मथे में सूर आहे, कंहिंखे उंजा बुख आहे। ज़िंदा बि हूंदे असां बीमार आहियूं, पर अल्लाह ताला फरमाए थो शहीद अहिड़ो ज़िंदा जो फरहीन फरहतुन में हन। कहीं भी किस्म जो उनके दुख गर्मी सर्दी मुसीबत काने का। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालों के एड़ियूं फरातूं नसीब फरमायूं आहिनि। सुभान अल्लाह। ओहद ऐं बदर ऐं हुनैन जे मैदान में जेके सहाबी शहीद थिया, उन्हनि जा माइट अज़ीज़ करीब चवण लॻा कंहिंजो अबो गुज़ारे वियो हो, कंहिंजो पीउ गुज़ारे वियो हो, कंहिंजो भाउ गुज़ारे वियो हो, कंहिंजो पुटु गुज़ारे वियो हो। कोई शहीद अल्लाह जे हवाले थी विया। शहीदनि खे उते अल्लाह ताला इनाम ॾिना। जामिउल अहकामुल क़ुरान वारे लिखियो आहे त शहीदनि खे ख़ुदा ताला जी ज़ात क़ब्र में अहिड़ा इनाम ॾिना, अहिड़ा इनाम ॾिना जो शहीद चवनि पिया वञ हिते त मज़ा लॻा पिया न, असांजे पोयनि खे केरु ॿुधाए। हीअ जेका नेमत अल्लाह ताला असांखे क़ब्र में शहादत खां पोइ ॾिनी आहे, इन नेमत जो जेको सिलो असांखे मिलियो आहे, क़ब्र जे अंदरि जेके असांखे ख़ुशियूं आहिनि, इहे असांजे वस में हुजे त क़ब्र खां निकिरी ॿार वञी पुटनि खे, औलाद खे, माइटनि खे ॿुधायूं त कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ुशियूं आहिनि, पर निकिरी नथा सघूं। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा माना सब्र कयो, तव्हां न ॿुधायो, तव्हांजे पारां मां थो ॿुधायां। अवां छा ॿुधाईंदव? मां थो ॿुधायां तव्हांजे पारां त तव्हां क़ब्रुनि जे अंदरि न आहियो, बल्कि तव्हां जन्नत जे बाग़नि में आहियो। अवां मिटीअ जे अंदरि न आहियो, अवां जन्नत जे बाग़नि में आहियो। अवां खे ख़ुदा तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालहू जेके इनाम ॾिना आहिनि, अवां जे पोयनि खे मां रब ॿुधाइण जे लाइ तयारु आहियां। पोइ इहे आयतूं नाज़िल करे ख़ुदा ताला जी ज़ात हुज़ूर जे उम्मत ते एहसान फरमायो ऐं उन्हनि शहीदनि जे वारसनि खे, माइटनि खे, ख़ैर ख़्वाहनि खे, हमदर्दनि खे इन आयत जे ज़रिए ॿुधायो त शहीद कहिड़े मज़े में लॻा। सोनो हुसैन आली मकाम मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन्हनि शहीदनि वञा हिकिड़ो शहीद आहे, रुगो हिकिड़ो शहीद कोन्हे, बल्कि जन्नत जे जवाननि जो सरदार आहे। सुभान अल्लाह। ऐं रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत अतहार जे निस्बत सां उन सां तव्हांजो असांजो उम्मत जो प्यार, ही उन्ही जे प्यार जी निशानी आहे। मिस्कीन सुबह खां शाम ताईं तगारी खणंदो आहे, बच्चा पालींदो आहे। रेड़ी वारो सुबह खां शाम ताईं रेड़ी हलाईंदो आहे, बच्चा पालींदो आहे। दुकानदार हर क़स्म जो माण्हू कारोबार करे पंहिंजे बच्चनि जी रोज़ी रिज़्क ठाहींदो आहे। ऐं माण्हू खे मातकाई कान्हे जे हिकिड़ो ॾींहुं नागो कंदो आहे त बुख मरंदो आहे, पर ही इमाम हुसैन सां माण्हुनि जी वालिहाना मोहब्बत आहे। लीडर हड़तालूं कराईंदा आहिनि, कारोबार बंदि कराईंदा आहिनि, अध ते खुलियल हूंदा आहिनि, अध ते बंदि हूंदा आहिनि। के शटर हेठि करे अध ते के सॼो दुकान बंदि कोन कंदा आहिनि, मिड़ेईंदा रस्म पूरी कंदा आहिनि। ऐं जंहिंखे बंदि कराईंदो आहे त खे गारियूं ॾींदा आहिनि, भेण खुदा खानो ख़राब करे, रोज़ हड़ताल, रोज़ दुकान बंदि, वॼाए छॾियो अथनि, कारोबार असांजा तबाह करे छॾिया अथनि। पर हुसैन आली मकाम सां बच्चे बच्चे जी मोहब्बत आहे। हर माण्हू कारोबार बंदि करे हुसैन खे ख़राज अक़ीदत पेश कंदो आहे। ऐं कहीं हिननि ते ज़ोर कोन विधो आहे, कहीं बि हिननि जे मथां ज़बरदस्ती कान कई आहे, कंहिं बि हिन खे धमकी कान ॾिनी आहे। पंहिंजे अक़ीदत सां पंहिंजा लखनि किरोड़नि अरबनि रुपयनि जा कारोबार बंदि करे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़ी निस्बत जे करे। सुभान अल्लाह। साईं हाफ़िज़ हक़ नबी अज़हरी साहब जन तव्हांखे ॿुधायो, ही सभु निस्बत जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं इन निस्बत खे मद्दे नज़र रखिजे त
सब कुछ इन्हीं में आहे। असां ऐं तव्हां हिते मुख़्तलिफ़ ॿोलियुनि वारा, मुख़्तलिफ़ क़बीलनि वारा, मुख़्तलिफ़ ज़ुबानुनि वारा, मुख़्तलिफ़ कल्चर वारा दोस्त मुस्लमान सभु अॼु हिकिड़ी जॻह ते गॾु आहियो ऐं सभिनी जे दिलि जी धड़कन आले रसूल जी मोहब्बत आहे। ये छाजे करे? उन महबूब करीम सां तव्हां असांखे मोहब्बत आहे। उन रसूलुल्लाह जी मोहब्बत जे करे नबी जे अहल बैत सां फितरी मोहब्बत आहे। कंहिंखे मोहब्बत हूंदी आहे त हिन मूंखे रोड वठी ॾिनो आहे, कंहिंखे मोहब्बत हूंदी आहे त हिन मूंखे बिल्डिंग ठाराए स्कूल वठी ॾिनो आहे, कंहिंखे कंहिंसां लीडर सां मोहब्बत हूंदी आहे हिन मूंखे नौकरी वठी ॾिनी आहे, कंहिंखे मोहब्बत हूंदी आहे मुंहिंजो पुटु आहे, सौट आहे, भाइटियो आहे, अज़ीज़ आहे। यानी कोन कोन में दुनिया जो गर्ज़ हूंदो आहे, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत सां मोहब्बत इन्ही जे करे आहे जो नबी जी आल आहे। सुभान अल्लाह। आले रसूल जी मोहब्बत, असहाबे रसूल जी मोहब्बत या निस्बत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। उन निस्बत जे करे तव्हां ई असां महबूब करीम जे सहाबा ऐं महबूब करीम जे अहले बैत तहार सां मोहब्बत कंदा हो। इन जे बारे में अल्लाह ताला जे क़ुरान पाक में बतौर इशारत नस्ब हिकिड़ो इशारो आहे, उहो बि तव्हांखे ॿुधायां त अल्लाह जो क़ुरान असांखे छा थो फरमाए। सलात सल्लल्लाहु अलैहि तवज्जो कयो। इन आयत जो बज़ाहिर ॿ मानाऊं आहिनि ऐं ॿई मानाऊं असांजो मतलूब आहिनि। इन्ही मानाउनि में असांजो अक़ीदो वाबस्ता आहे। पहिरीं माना हिनजी ही आहे त कुरैशी जेके बि हुआ, मके जा माण्हू जेके बि हुया, अरब समूरा जेके बि हुया, उहे अगरचे मुख़्तलिफ़ मज़हबन नज़रियन जा हामिल हुआ, पर उन्हनि में पंहिंजे कबीले ऐं पंहिंजे क़ौमियत खे अहमियत ॾियण उनजो हिकिड़ो ख़ासि रुकन हो। मां हिकिड़ो तव्हांखे छोटो मिसाल ॿुधायां त शुअबे अबी तालिब में जब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अबू जहल वारन, वलीद वारन, उमैया बिन खल्फ वारन महसूर कयो हो, कैद कयो हो, त सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के महसूर कयो, कैद में विझो, जेल में विझो, बंद कयो। हिकिड़ी शौब हिकिड़ी मुंहिंजा दोस्त पहाड़नि जबलनि जो हिकिड़ी घाटी हुई, उनखे हिकिड़ो ई दरवाज़ो हो, चारी तरफ़ जबल हा, हिकिड़ो ई दरवाज़ो हो। उन दरवाज़े ते पंहिंजा पहरा वेहारे हुज़ूर करीम खे अंदरि, हुज़ूर जे ख़ानदान खे अंदरि वाड़े छॾियऊं ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बिल्कुलु बाइकाट कयो। न पानी पुॼे, न अन्न पुॼे, न मानी पुॼे, न हिन सां शादी थिए, न मुआशरत थिए, ये भली ते वाड़िया पिया हुजनि। या त मोहम्मद करीम असांजे मज़हब जे मुखालफ़त त हथ खणी वञे, जंहिंमहिल न खणे त कम अज़ कम संदसि सौट मासा त माइट अज़ीज़ क़रीब तंग थी करे चवनि त भई असांखे त बुख न मारियो, हे तव्हांजे हवाले आहे, भरी मारे छॾियोसि। हुननि इहा सोच कई। उहा जंहिं जाइ ते सोणे नबी पाक अलैहिस्सलाम खे कैद कयो, उनजो नालो हो शुअबे अबी तालिब।
हजरत अली जे वालिद माजिद जे नाले सां उहा जाइ मशहूर ही उते महबूब जो सॼो खानदान अंदर कयो। पर मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कुरैशिन चयो हो, उहे त नबी करीम सां गॾु हा, पर मिट्री ऐं माइट्री नानग ॾाॾग खानदान जे हिसाब सां जेके मुशरिक हा उहे बि मोहम्मद करीम सां गॾिजी वेही रहिया, साथ ॾिनो सोने नबी करीम सां। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन्हनि जो वरी थोरो लाथो त तव्हां शुअबे अबी तालिब में मूंसां साथ ॾिनो आहे, अवां पंहिंजे हम मसलक हम मज़हब माण्हुनि जी बि ॻाल्हि खे छॾे मूंसां गॾु रहिया आहियो। मां इन जो तव्हांखे दुनिया में ई बदिलो ॾियां थो, आख़िरत जो बदिलो त सिर्फ़ उन्हनि जे लाइ आहे जन चयो आहे ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेके मुशरिक बदमज़हब ॿियनि दीननि वारा माइट्री ऐं मिट्रीअ जे करे मूंसां शुअबे अबी तालिब में साथ में रहिया, मां मोहम्मद करीम कम अज़ कम दुनिया में तुन खे बदिलो ॾियां। उहे माण्हू जॾहिं बदर जे मैदान में हुजूर सां वरी लड़ाई करण आया, शुअबे अबी तालिब जो मामलो खत्म थी वियो, हुजूर करीम अलैहिस्सलाम हिजरत करे मदीने शरीफ विया। हाणे जॾहिं बदर जी लड़ाई लॻी त उहे मज़हब जे आड़ में मज़हब जे नाले ते उहे साॻा माइट मिट कुरैशी अबू जहल वारनि सां गॾिजी हुजूर सां बदर जे मैदान में विहण आया। शुअबे अबी तालिब में गॾु बदर जे मैदान में मज़हबी ॻाल्हियूं ते वेहण आया। अल्लाह ताला पंहिंजे महबूब सां वाइदो कयो हो, मुंहिंजा महबूब हीअ लड़ाई हक़ ऐं नाहक़ जे फ़ैसिले वारी, मुंहिंजा महबूब तव्हां थोरा आहियो, तव्हांजा सहाबी बि थोरा आहिनि, काफ़िर तमामु घणा आहिनि, पर मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तो मुस्तफ़ा सां वाइदो कयो आहे, तुंहिंजी मदद जे लाइ आसमान तां मलाइक नाज़िल कंदुसि, जेके तुंहिंजी ऐं तुंहिंजे सहाबा किराम जी मदद कंदा ऐं उन्हनि खे अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां कामयाबी तव्हांखे नसीब थींदी। अल्लाह ताला जे हबीब पाक खे तसल्ली हुई त अल्लाह जो मूंसां वाइदो आहे ऐं अल्लाह ताला बदर जे मैदान वारो वाइदो सचो करे मूंखे ख़ुदा ताला कामयाबी अता फरमाईंदो। पाण सॾु कनि था, अबू बकर लबैक या रसूल अल्लाह, उमर लबैक या रसूल अल्लाह, उस्मान लबैक या रसूल अल्लाह, अली लबैक या रसूल अल्लाह, फलाना फलाना सभिनि जो जी क़िबला। पाण फरमाए हिकिड़ी नसीहत तव्हांखे कयां थो, यादि रखिजो। क़िबला कहिड़ी? पाण फरमाए था लड़ाई में जॾहिं आमो साम्हूं तव्हांजी लड़ाई शुरू थिए, कुरैशिन खे न मारिजो, करी वञो, पासो करे वञो, हेॾे वञो, हेॾे वञो, कुरैशिन खे न मारिजो। साहबी दिल में सोचण लॻा त मां अबे खे मारण लाइ तयारु आहियां, को चवे त मां पुट खे मारण लाइ तयारु आहियां, को चवे त मामे खे मारण लाइ तयारु आहियां, को चवे त वेझे खां वेझे अज़ीज़ खे मारण लाइ तयारु आहे। हुज़ूर छा थो चवे त कुरैशिन खे न मारिजो? हिकिड़े पुछो क़िबला छो? पाण फरमायो त हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। हिननि बि शुअबे अबी तालिब में मूंसां साथ ॾिनो हो, अॼु मां मोहम्मद करीम हिन खे तलवार खां बचाया। आखिरत में हिननि जो हिस्सो कोन्हे, ला खलाक लहुम फिल आखिरह, आखिरत में हिननि जो हिस्सो कोन्हे, बाक़ी दुनिया में हिन खे इहो बदिलो ॾियां थो। हिननि बि मूंसां साथ ॾिनो हो, मां मोहम्मद करीम हिननि खे साथ ॾेई हिननि जा सिर बचाया। उन्हनि कुरैशिन में हिकिड़ो आम जज़्बो हुयो, सभिनी अरबनि में, रुगो कुरैशिन में न, रुगो कुरैशिन में न, कुरैशिन खां सवाइ ॿिया कबीला बि जेके हा उहे पंहिंजे पंहिंजे मिट्री ऐं माइट्रीअ खे अहमियत ॾींदा हा। महबूब करीम खे जो तंग कयो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का ॻाल्हि न पिया मञनि।
सरकार के परेशान कयो। अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू महबूब के जो बनाए हिन कुछ गैरत ॾियारी कुछ जो ज़मीर त जागा केड़ो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मां मोहम्मद करीम अवा का बी का शय कोन थो घुरा मुआवज़ो ॾोकड़ पैसा दुनिया जी शय काब तवा का कोन थो घुरा पर कुछ त हया कयो इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मां मोहम्मद करीम जी तवा सा जेका कबीलाई मिट्टी ऐं माइट्रिया जेकॾहिं ॿियो ख़्याल नथा कयो त मुआरी माइट्रीअ जो त ख़्याल कयो। कंहिंजो ॾोटाण कंहिंजो ख़ानदान में कंहिं न कंहिं निस्बत सां मुंहिंजी तव्हां सां निस्बत आहे। काॾों न काॾों मां मोहम्मद करीम अवांजे हर कबीले सां कंहिं न कंहिं तरीक़े माइट आहियां। तंहिंजे करे भला जेकॾहिं ॿियो ख़्याल नथा कयो अवां पाण में माइटनि मिटनि जो ख़्याल कंदा आहियो मां मोहम्मद भी त तव्हांजो माइट आहियां। ये अंधा थी विया जो माइटी सफ़ा विसारे छॾींदो मां त तव्हांजी माइटी कॾहिं कान विसारी। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां तव्हांखे हैरत लॻंदी। जॾहिं सोहणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मक्को शरीफ छॾे मदीने आया बस 6 महीना कोन गुज़रिया अल्लाह ताला मके वारनि ते ॾुकार नाज़िल ॾुकार बि अहिड़ो नाज़िल थियो 1 साल 2 साल 3 साल 4 साल मींहं जो फुड़ो ज़मीन ते लॻे। खूह सुकी विया वण सुकी विया का सब्जी न रही अनाज जो नालो निशान कोन हो। एतिरे क़दुरु मके वारा माण्हू परेशान था जो अनाज त कोन रहियो जानवर त कोई खाई छॾियो पर एतिरे क़दुरु जो मुजादा बुख बेज़ार कया जो मुर्दार जानवर झंग में जेके मुआ पिया हूंदा हुआ उन्हनि मोल जानवरनि जा गोश्त कटे कटे खाधऊं। जबल में कुअनि जा ॿिर खोटे उन कुअनि जे ॿिरनि में संग ऐं दाणा थोरा थोरा कुआ पंहिंजे लाइ गॾु कंदा हल उहे दाणा कढी रखियऊं। चमड़ा टुकर टुकर करे नंढड़ा ज़रड़ा ज़रड़ा करे चम खे कीमो बनाए रधे रधे वो चम खाधऊं। अल्लाह ताला जल जलालो अमन वारो नमरजी पियो त ओ मके वारा अवां ते जेकॾहिं मींहुं वसंदो हो त मुंहिंजे यार जे करे वसंदो हो। जेकॾहिं तव्हांखे मां अल्लाह जी महिरबानी हूंदी हुई त मुंहिंजे हबीब जे करे हूंदी हुई। अवां मुंहिंजे महबूब खे मको छॾायो आहे हाणे मां अल्लाह ताला तव्हां तां रिज़्क़ ऐं रोज़ी बंदि करे छॾियो आहे। 4 साल खां पोइ ॾिठा बेज़ार थी विया ॿार मरनि पिया कोड़ा मरनि पिया माल मरे पियो। अहिड़ी हालत थी वई पूरे मके मां रत जी धप पई अचे रत जी। अबू जहल कभी जहिड़ो मीटिंग घुराई सनादी दे कुरैश वॾा वॾा जेके रहे साहब हदा राय थोड़ी अबू जहल राय थोड़ी मुझे राय तो ॿुधो कि हा कि रब त करीब असांखे एतिरो कोन डमरियो आहे हिन दफ़े यार इन जे करे डमरियो आहे जो असां अल्लाह जे हबीब खे मको छॾायो असां ते ही जेको अज़ाब अथव न सोनी जे करे अथव सभु यार बिल्कुलु असां बि ईअं सम्झो आहे। असांजी बि आई राय आहे त बराबरि हुजूर जे करे अल्लाह मदद ॾींदो आहे। हाणे छा कयूं रब कीअं परचंदो। अबू जहल ऐं उमय्या बिन खल्फ चवण लॻा ॿी वाह कान्हे जंहिंजे करे डमरियो आहे उन्हीअ खे हली मिल्थ कयो उन खां दुआ घुराओ यकीनन रहमत लिल आलमीन जी महिरबानी आहे। हथड़ा खणंदो रब राज़ी थींदो मके वारनि ते मींहुं वसी पवंदो। अब को चले वञे के
चवे सिके तब के जो पंहिंजा अफ़ाल किरदार नज़र पे आया मां छा न कयो हो मूं कहिड़ा न दुख ॾिना हा मूं कहिड़ियूं न सूरत तकलीफ़ूं ॾिनियूं हो कहिड़ो मुंहुं खणी वञी चवां कल्ह मूं तोखे मार कढी आहे अॼु वरी चवां मेरी 50 रुपयो उधारो ॾे कहिड़ो नक खणी तोखे चवां हेॾो सोणे खे सतायोसीं कहिड़े मुंहं सां नबी करीम खे चऊं त या रसूल अल्लाह असांजे लाइ दुआ कर पर पोइ मर्ज़ी जो मालिका घुरे हलाए न हज़रत अबू सुफियान उन टाइम ते हज़रत कोन हो उन टाइम ते मुसलमान कोन हो हज़रत इन जे करे थो चवां जो को मुस्तफा जो सहाबी बणियो आहे उन चयो अवां सभई मूंखे मोकल ॾियो मां अकेलो वञां थो मूंखे उन रहमत वारे नबी में उम्मीद आहे मां जमल मेड़ थी वेंदोसांसि ऐं तव्हांजे हिन हाल जो अहवाल ॿुधाईंदोसांसि त मके वारा मुसीबत में आहिनि मूंखे यकीन आहे त रहमत लिल आलमीन हथ खणंदो रब राज़ी थींदो बरसात नसीब तकबीर अल्लाहु अकबर रिसालत ताकीद सभी तो सल्लल्लाहु अलैहि भली न पढ़े बाकी क्या पढ़ो सल्लल्लाहु अलैहि ठीक आहे तूं उम्मीद कई आहे ऐं तूं पंहिंजे कबीले जो रईस सां सरदार आहे तोखे उम्मीद आहे त वञ साईं तोखे इजाज़त आहे हज़रत अबू सुफियान उन टाइम ते मुस्लमान कोन्हे उठ ते चढ़ियो सिधो मदीने रवानो सुभान अल्लाह अरब समूरा रात जो सफ़र न कंदा हुआ ॾींहं जो कंदा हुआ इन जे करे त रात जो सफ़र ख़तरे खां ख़ाली न हूंदो हो पहाड़ी इलाइक़ा हूंदा हुआ नशेबो फराज़ हूंदो हो वादियूं हूंदियूं हो ओचिता मींहनि जा खॾा हूंदा हुआ माण्हू किरी मरी सघे हा तंहिंजे करे सफ़र ॾींहं जो कंदा हुआ राति जो कोन कंदा हुआ इहो सफ़र करे करे राति जो गुज़ारींदो तमामु परे आहे 15-16 ॾींहं खां पोइ मदीने पहुतो रहमत लिल आलमीन ज़ोहर जी नमाज़ पढ़ियो सहाबा जी झुरमट में सुभान अल्लाह सोनो शाह अब्दुल लतीफ कहे तो जोड़े जोड़ जहान जी पाण कई परवार हामी हादी हाशमी सरदारे सरदार सोहे सहाबन सख में मज मस्जिद बढ़िया दार ओ चारई जगा चौधार हो आहे आदा हो सुभान अल्लाह अच्छा तो तमाम केड़ी रूलाड़ी महफिल होंदी सुभान अल्लाह केड़ो नज़ारो होंदो केड़ो मंज़र होंदो जो चंड चोरी जो विच ते हुजे ॿाहिरां सितारा फिरिया हबीबन करीमन जी जबर नज़र पई पाण फरमायो अल्लाह न भुलाए थियो अबू सुफियान सभिनि चयो हाओ क़िबला अबू सुफियान पंहिंजी लाठीअ खे वेहारियो हुन जो गोदो वधी नबी पाक ने हली आया हुजूर पाक फरमायो अबू सुफियान भली मुसलमान हिनमल नाहे पर पंहिंजे कबीले जो सरदार अनज़ुल्नास अला क़दर मनाज़िलहिम जंहिंजी जेतिरी इज़त हूंदी आहे उनखे ओतिरी इज़त ॾिनी आहे जाइ कयो उनखे सुभान अल्लाह असहाबन खे सिरी जाइ ॾिनी हुजूर जे आॾो वेठो हुजूर पाक सां मिलियो वेहण सां चई हाणे अल्लाह पाक जल जलालू अमर वालू खे ख़बर आहे हेॾे न आयो बाबा हेॾे ध्यानु तवजो करे अल्लाह से खे ख़बर आहे छा त हे अर्ज़ कंदो से बुख मरी वियासीं बच्चा मरी विया
हुजूर रहमत मारण देरी कोन कंदो हथ खणंदो मूंखे मींहुं वसाइणो पवंदो हथ खणंदो त मूंखे हथ खणंदो त मींहुं वसाइणो पवंदो हीअ वसाइण जा लाइक़ ई कोन्हनि कॾहिं झॼास कोन थो त हथ त खण झॼास बि कोन थो पर नतीजे खां वाक़ुफ़ कयां थो त तोड़े खणी तुंहिंजे चवण सां मींहुं बि वसाया ऐं अहिड़ा त मके वारा लिफागा हंधो को बि कलमो कोन पढ़ंदा वधीक बुझंदड़ नतीजो तुंहिंजे दुआ खां भला को सवलो निकिरे उहो बि कोन निकिरंदो नतीजे में मींहुं वसंदो नतीजे में टुकर ईंदो नतीजे में सगा थींदा पर हिननि खे असर ई कोन थींदो इहो मां ॿुधाए छॾियां तुंहिंजी वॾी दुआ घुरींदो बि झॼाइण बि कोन थो अल्लाह ताला अबू सुफियान बैठो अल्लाह ताला आयत नाज़िल फरमाई वलौ रहमनाहुम व कशफना मा बिहिम मिन दुर्रिन ललज्जू फी तुग़यानिहिम यामहून अल्लाह ताला फरमाए तो वलौ रहमनाहुम या रसूल अल्लाह तुझे दुआ था पोखड़ी भला मां रब हिनते रहम भी कया व कशफना मा बिहिम मिन दुर्र के मुसीबत में फाथल आहिन उहा मुसीबत खणी खोलियान कबल लज्जू फी तुग़यानिहिम यामहून ये अंधा था पंहिंजे सरकशी में को बि अहिड़ा जो अहिड़ा किरा पिया हूंदा मोटंदा कोन झॼाए कोन थो नतीजो ॿुधायां जो तुंहिंजी मर्ज़ी माण्हू चवंदा आहिनि त यार फलाणे लालच जे करे फलाणे जी ख़ुशामद कई आहे हुजूर खे हाणे लालच में कान रही अलाह ॿुधाए थो त तूं भली दुआ घुर पर मुस्लमान कोन थींदई भली तुंहिंजे लाइ छा बि खणी कर पर इहे पंहिंजे तुग़यान में सरकशी में गुमराही में फाथा पिया हूंदा हाणे हुजूर खे बि पक थी वई त मुस्लमान कोन थींदा पर रहमत लिल आलमीन चयो त मूंखे अलाह ख़ल्क़ियो ई अहिड़ो आहे जो मुंहिंजे दर तां को ख़ाली वञी दर पे तेरे जो आएगा झोलियां भर के जाएगा सुभान अल्लाह दर पे तेरे जो आएगा झोलियां भर के जाएगा जुदो सफा है तेरा अबू सुफियान मुझे खबर छा हाला ते मरी वियासे दुकान में 4 साल गुजरिया माल मरिया खूह सुकिया फसल सुकिया मुर्दार खादा तसे चमड़ा खादा तसे असांजी बुरी हालत बके जे सरजमीन मां आसमान ने निहारियो मारो धूड़ ई दूहो नजर तो अचे अखियुनि में नजर रही काने का मोहम्मद करीम भला पियो न तब तो जा बाट समझी हदीस पाक में दुआ जब अबू सुफियान बयान पियो करे तो मुस्तफा सां अखियुनि मां टम 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 करे पाणी वहे सरकार जी सुहारी मुबारक साईं जी ढोली मुबारक पाणी सां भरिजी वई होॾो नतीजो ॿुधो वलो रहमनाहुम व कशफना मा बिहिम मिन दुर्र ललज्जू फी तुग़यानिहिम यामहून इहो नतीजो बि ख़ुदा ॿुधाए छॾियो त हूंदा ओड़े जा ओड़ा अबू सुफियान जी ॻाल्हि करे ख़तम कई मुंहिंजे महबूब करीम हथड़ा कया अल्लाहुम्मा मौला पियो कुझु कोन थो चवाए तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे पर अखी मुंहिंजा माइट हुसैनियत जिंदाबाद।
अल्लाहुम्मा हाउलाए कौमी मुझा मुनाजी मुझे कौम जा मानू वधीक तो जान। अल्लाह ताला फरमाए मुस्तफा तो काफरन जे तरफ पंहिंजे माइटन जे तरफ मके वारन जे तरफ कौमियत जी तो निस्बत कई तुंहिंजे करे अज़ाब खड़ी। सुभान अल्लाह। अबू सुफियान जा मदीने के वेठो मके में भी ज़रूरी है। मजा दोस्त हुजूर पाक ने मानी मानी उखाराए आराम सा खत पटाए हाणे वापस रवानो थियो। अबू सुफियान सोचे तो 450 किलोमीटर मक्के खां मदीने मदीने खां मक्के 450 किलोमीटर मीर किथे वसंदो आ किथे कोन वसंदो आ पर खुदा जो कसम आ जीअं जो मां मदीनो छॾियो आ त 450 किलोमीटर ते किथे इंच बि खाली कोन हो मीर ही मीर हो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाजू भरजी वड़ू जबल भरजी वड़ा सॼी ज़िंदगी में अहिड़ो मीर कोन पियो मुस्तफा करीम जे दुआ सां मीर। सुभान अल्लाह। पर नतीजो साॻियो ई वलो रहमनाहुम वकशफना मा बिहिम मिन दुर्रिन ललज्जू फी तुग़यानिहिम यअमहून। मुझा कोन वरी बि कुफ्र थी रहिया मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला ने इहा को ॻाल्हि यादि ॾियाराए قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى। ओ कुरैशियो अवां मिट्टी ऐं माटी जो ख्याल कंदा आहियो। ओ अरब जा जन कबीलन वारा तव्हां मिट्टी ऐं माटी जो ख्याल कंदा आहियो। जेकॾहिं मां मोहम्मद करीम जी ज़ात तव्हांखे ॿियो कुझु ॾेई नथो सघां या तव्हांखे कुझु नथो ॾियां त कम अज़ कम भला फिल कुर्बा मिट्टीअ जो त ख्याल कयो मां मोहम्मद तव्हांजो बाइट आहियां। हिकिड़ी माना इहा आहे जेका जमहूर मुफ़स्सिरीन किराम जी बयान कयल आहे ऐं इन ते अहले सुन्नत वल जमात जो इत्तिफ़ाक़ आहे। पर ॿी माना बि आहे जेका असांजे मसलक जे मुआफ़िक़ आहे ख़िलाफ़ नाहे छो त उन जे बारे में बि असांजे उलमाए अहले सुन्नत तफ़सील जे इमामनि जा अक़वाल आहिनि। असां को ज़िद्दी कोन आहियूं जो हिकिड़ी जाइ ते बीही रहंदा आहियूं। ॿी हिन आयत जी माना बि आहे उहा ॿी आयत जी माना हिन मौज़ूअ सां ताल्लुक़ रखे थी। दुरूद पढ़ो त ॿुधायां सल्लल्लाहु अलैहि असांजी जमात वीचारी जुमे ते कल ज़रूर आई हूंदी। मां तव्हांजी कल गैर हाज़िरी में हुयुसि हाज़िरी कोन भरे सघियुसि मुंहिंजी का मजबूरी हुई पर मां उहे पंहिंजूं सभई मजबूरियूं छॾे तव्हांजे ख़िदमत में 10 ई मुहर्रम जे लाइ हाज़िर थियो। असां चलो की कसर अॼु तव्हांखे जुमे में हिकिड़ो कलाक अॼु वरी 3 कलाक सभई चओ सल्लल्लाहु अलैहि
कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा। नमाज सेखारी मां, हज सेखारियो मां, रोजा सेखारिया मां, हक़ सच ॾेखारियो मां, क़ुरान आणे मां। ला असअलुकुम अलैहि अजरा, इन जी मज़दूरी न खपे, नज़रानो न खपे, सुन्नत न खपे, लोकड़ न खपे, अन्न न खपे, अवां खां ज़ाहिरी दुनिया जी का शइ कोन थो घुरां। मां तव्हां खे दीन ॾिनो आहे, अवां इन दीन जी मज़दूरी ॾियो। सहाबा किराम कहे या रसूल अल्लाह, असां त सिर ॾयो वेठा हूं, दश्त तो दश्त थे, दरिया भी न छोड़े हमने, बहर जुल्मात में दौड़ा दिए घोड़े हमने। रसूल अल्लाह, असां त तव्हांजे इशारे ते बच्चा कुर्बान करे छॾिया। हाय हाय, बदर जे मैदान में हज़रत अमीर उमर सॻे मामे खे शहीद करे ॾिनो। हज़रत अबू उबैदा बिन अल-जर्राह रज़ी अल्लाहु तआला अन्हु पंहिंजे वालिद साहब खे पीउ जी ॻुढी लाहे मुस्तफा जे या रसूल अल्लाह, हे काफ़िर बाबो आहे, इनखे मारे तुंहिंजे कदमनि में रखां थो, तो मोहम्मद करीम तां हर शइ कुर्बान आहे, मुस्तफा आहे त मिटी माटी जी ज़रूरत आहे। छा थो घुरी तुंहिंजा हबीब सां मज़दूरी कहिड़ी थो घुरी? ला असअलुकुम अलैहि अजरा, इन दीन जी तव्हां खां मज़दूरी कोन थो घुरां, इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा, जेके मुंहिंजा माइट अथव उन मुंहिंजे माइटनि सां मोहबत कजो, मुंहिंजे ख़ानदान सां प्यार कजो, मुंहिंजे निस्बत वारनि सां प्यार कजो, जंहिंजी मां मोहम्मद करीम सां निस्बत हुजे उन सां जेकॾहिं तव्हां प्यार कयो, इहो ईअं सम्झो त तव्हां दीन जी मज़दूरी अदा करे छॾी। तंहिंजे करे तव्हांखे मां मोहम्मद मुस्तफा अल्लाह जे हुकुम सां क़ुरान पाक जे आयत जे रोशनी में चवां थो त मुंहिंजा जेके क़रीब आहिनि, मुंहिंजा माइट आहिनि, मुंहिंजा अज़ीज़ आहिनि, उन्हनि सां प्यार कंदो कजो, तव्हां दीन जो हक़ अदा करे छॾियो। सुभान अल्लाह। चार इमाम आहिनि, पाण आहियूं हनफी, पाण कहिड़े बाबा? हनफी। ॿिया हल शाफ़ी, मालिकी, हम्बली। इन चइनी इमामनि खे असां हक़ ते था चऊं। फिक़ह चार फिक़ह, चारई सच ते, चारई हक़ ते। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि जे फिक़ह में जेका अत्तहियात लिल्लाहि वस्सलावात खां पोइ पाण सलात पढ़ंदा हो, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। असांजो इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो, अत्तहियात खां बाद में इहा दुआ पढ़णु नमाज़ जे फर्ज़नि मां हिकिड़ो फर्ज़ आहे। नमाज़ जो को बि फर्ज़ छॾे ॾिबो त नमाज़ न थींदी। नमाज़ में सजदो फर्ज़ आहे, सजदो न कई नमाज़ न थींदी। नमाज़ में क़िराअत फर्ज़ आहे, क़िराअत न कई नमाज़ न थींदी। नमाज़ में रुकू करणु फर्ज़ आहे, रुकू न कई नमाज़ न थींदी। इमाम शाफ़ी फरमाए थो, अहिड़ी तरह अत्तहियात खां बाद में दुरूद शरीफ जो पासो फर्ज़ आहे। मूंखां शाफ़ी खां जेकॾहिं पुछो था त जेको शख़्स अत्तहियात खां पोइ दुरूद नथो पढ़े तंहिंजी नमाज़ ई कान थींदी। नमाज़ उन जी थींदी जेको मोहम्मद ऐं आले मोहम्मद ते दुरूद पढ़े। हिते हिकिड़ो नुक़्तो आहे, उहो तव्हांखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। ऐं मुंहिंजा मौला असांजे सोहरे नबी
आई नबी जे आल ते तो नबी जे आदे नबी जे आल के सलात मोकिल अतिया कमा सल्लैत अला इब्राहीम एड़ी रहमत मोकिल जेड़ी रहमत तो हजरत इब्राहीम ते मोकिली वाला आल इब्राहीम इब्राहीम ते भी आल ते भी आल लिखना तो क्या नबी बोला नबी से जा बाहर हुआ पैगंबर शान वाला भी हा एक जो नालो हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को रखयो इब्राहीम जो नालो सोचो खड़े जो चौथा तो जरी मुस्तफा मेराज ते पिया तब मेराज वाली रात इब्राहीम अलैहिस्सलाम सा रसूलुल्लाह जी मुलाकात थी हुजूर पाक के अस्सलाम अलैकुम या वलदी करे की कार्यो बोलो ऐ इब्राहीम अलैहिस्सलाम दुआ घुरी या इलाहुल आलमीन तो के मोहम्मद जी तो पारत हो जे पर मोहम्मद जी उम्मत जी भी पारत हो जे एक नबी हा उम्मत जी दुआ का घुरी हुजूर के रुतबो जो दादो का है पर दादो मुखे भी याद करे तो मुझे उम्मत के भी याद करे तो मां छोड़ उम्मत के कई वजह से तवा के याद कयो आ तवा उन इब्राहीम के भी सुभान अल्लाह वली वाला आल इब्राहीम मौला इब्राहीम ते दरूद मोकल पर आल इब्राहीम ते भी अला के आल इब्राहीम सोली गाला हुजूर फरमाता मा आल इब्राहीम मां मोहम्मद मुस्तफा आल इब्राहीम आया इब्राहीम की औलाद मां मोहम्मद आया जो इब्राहीम लाडवा मां आल मोहम्मद आया आल इब्राहीम आया तो हुजूर करीम फरमाया तो मुझे आल ते भी दरूद आ इब्राहीम जे आल ते भी दरूद आ माना मुझे मथा भी दरूद आ तो मुझे आल ते भी दरूद आ उदाहरण जो मकसद हुआ कि अहले सुन्नत के मज़हब में तो इमामन सदुरन के सलात दरूद पढ़ना फर्ज आ सुभान अल्लाह मुल्ला है केड़ी खबर इमामन अब तो नहीं मगे केड़ी खबर है इमामन के शान जी वदा दुआ कर अल्लाह से अंधो को न कयो अल्लाह पाक जी रात जे को इमामन जो शान है कदर असा जे दिल में रखियो सो अल्लाह जाने तो दियो जेकर है दिल चीरे देखा न जी जे हा तो के देखा रो हा तो के खबर पड़े हा असा जे दिल के अंदर टुकड़ा करी हा तो बिन टुकड़न मा एकड़े पासे नबी जे सहाबन जो शान हो जे हा बे पासे आले रसूल जो शान सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह ये मुजाहिद नवाब शाह सुभान अल्लाह जोर से जो सुभान अल्लाह मेरा दोस्तों रीजो का अल्लाह ताला जो जात का बरकत का जे हबीब के चयो तो मुजा महबूब तू पाजे उम्मत के तो ला असअलुकुम अलैहि अजरा ए रोकन खपे न नजरानो खपे न छेड़ो खपे न बकर खपे न अन्न जी बोरी खपे मां मोहम्मद करीम तवा था कुछ को तो घोड़ा ये घोड़ा तो मुझे आल सा मोहब्बत करे सुभान अल्लाह रूबी आल जी गाल करे ना मोहब्बत फिल कुर्बा किरामत सा जैसा भी मुझी किरामता हुजूर इमाम भी पढ़ी मुझे मजो छियो मुस्तफा फरमायो जन खे मां मोहम्मद सल्लल्लाहु सुभान अल्लाह जन खे मां मोहम्मद संग दिनो या जन खा मां मोहम्मद संग वरतो पंहिंजे मर्जी सां न अल्लाह जे कहजे मर्जी सां अल्लाह अबू बकर सहरोआत मर्जी अल्लाह जी शामिल हाला जो हजरत उमर सहरोआत अल्लाह जी मर्जी शामिल हाला जो उस्मान ज़ुल्लुरैन मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्याणो आ अल्लाह जी मर्जी साहे ये हैदर करार मुस्तफा करीम जो न्याणो आ तो अल्लाह जी मर्जी शामिल हाला
वो तो पर फरमाता है के उम्र सब रिश्तो ढिलो आ या जे खां वरतो आ उनी में खुदा जी मर्जी शामिल हाला बाका जी मर्जी सा कुछ भी कोन कयो आ हाने जे के संग ॾिठो जे का संग वठबो सब करीब मां सही तो तवाना गलत जेके गलत समझन था तो बता भला जी के सही समझो बाज़ सुभान अल्लाह अल्लाह फिरदारे खैरा हाने तवा के समझ में आई ना तो जैसा भी मुस्तफा जी मुस्तफा जा करीब तो मुस्तफा जी आल मुस्तफा जा करीब मुस्तफा जा असहाब मुस्तफा जा करीब मुस्तफा जा सहरा मुस्तफा जा करीब मुस्तफा जा न्याणा मुस्तफा जा करीब ऐ अहल बैत जी मोहब्बत जदे अल्लाह कुरान में फर्ज की या अहल बैत नबी हुब्बुकुम फिल कुरान फर्जुन अंज़लहु इमाम शाफी जो मशहूर शेरा कहे तो नबी जा अहल बैतो तवाजी मोहब्बत के अल्लाह ताला कुरान में फर्ज करे आयत नाज़िल फरमाई सुभान अल्लाह मन लम युसल्ल अलैका फला सलात लहु इमाम शाफी फरमाए तो मुखा को पूछे ऐ नबी जा अहल बैतो अवाजो वो मकाम आ जो तवा के सलात न पढ़दो त जी नमाज ही काने सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह जेकॾहिं तव्हांजे आलो तारीख़ रखिजे त महबूब करीम जे इन निस्बत खे सहाबा खां वठी वेंदे हिन मौजूदा दौर ताईं अहले सुन्नत जे इमामनि अहिड़ो निभायो आहे जेको निभाए न सघे कटे नंबरवार वाक़िया तव्हांखे ॿुधायां जे तव्हांजे दिलि मां इहा ॻाल्हि ख़दशो मता कंहिं वेहारियो हुजे त असहाब नबी जे आल सां मोहब्बत कंदा अलाए कोन अचो तव्हांखे ॾेखारियां त महबूब करीम जे सहाबा जो मुस्तफा जे बचड़नि सां मिसाली प्यार पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लामा सखावी रहमतुल्लाह अलैह जो किताब उन्होंने रोजा दोस्त ने रिवायत रखियला त मुझे महबूब करीम जे विसाल शरीफ का बाद 5 या 6 दिहाड़ा गुजरिया हा पान करीम जली दफन थी चुका 5 या 6 दिहाड़ा तकरीबन 6 दिहाड़ो आ ज़ोहर की नमाज हजरत अबू बकर पढ़ाई सुभान अल्लाह अली मुर्तज़ा जमात सा नमाज पढ़िया पेश इमाम अबू बकरा उन जमात में मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो शामिला जब नमाज पढ़ी फारग था दुआ गुरी सुन्नतों पढ़ी वादा था तमल मौजा दोस्तों अजीजों हजरत अबू बकर सिद्दीक अली मुर्तज़ा के हक में हथ तो अदा उखत हलो हजरत अली मुर्तज़ा के काने हलो हम तो मुस्तफा करीम जे कब्र शरीफ ते हाज़री ॾेई अचूं सरकार जे मज़ार मुक़द्दस ते हाज़री भरियो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े शरीफ में हलो अवा असा जो अक़ीदो आ असा जो नबी जो हयातुल नबी जोर सा जो असा जो नबी हयातुल नबी असा जो नबी तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है चश्मे आलम से छुप जाने वाले चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले अबू बकर सिद्दीक हजरत अली जी हथ खां को अदा हथ हलो काने हलो हुजूर जी हाज़री हो सुभान अल्लाह कई गलिया का अचन हथ हथ में गालियों कंदा था अचन पंध थोड़ो
ये जो महबूब करीम जे रोज़े पाक जे दरवाजे ते पहुता सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह हाणे दरवाजे मां त हिकिड़ो अॻ में हले न दरवाजे मां भई नथा वही सघनि हिकिड़ो अॻ में हले पोइ हाणे केरु हले अबू बकर सिद्दीक़ मां खां वठी चयो अली तू हल अली चयो न तू हल भई दरवाजे अबू बकर सिद्दीक़ के चवण लॻो प्यारा सिद्दीक़ मां अहिड़े शख्स खां अॻ में कीअं हलां जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान तो चवे सानी यसनैन इज़हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना ॼणा जॾहिं गार में हा उन ॿिनि ॼणनि मां हिकिड़ो ॼणो पंहिंजे साथीअ खे पियो चवे सानी यसनैन इज़हुमा फिल गार ॿिनि ॼणनि मां हिकिड़ो पियो चवे पंहिंजे सदसीअ खे ला तहज़न इन्नल्लाह मअना ऐं गम न कर अल्लाह तोसां ई मूंसां गॾु आहे ओए ॿ ॼणा कहिड़ा हिकिड़ो हज़रत रसूल करीम हो ॿियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ हो ऐं हिकिड़ो जेको सदसीअ खे चवण वारो आहे वो चवण वारो रसूलुल्लाह आहे संगती अबू बकर सिद्दीक़ सुभान अल्लाह अली जहिड़ो जवान तो चवे अहिड़े शख्स खां मां कीअं हलां जेके ख़ुदा सानी सॼो आहे रसूल खां पोइ सानी सॼो आहे ॿियो नंबर तुंहिंजो आहे रसूलुल्लाह अंदर रोज़े में वेठा न हाणे तूं हल तोखां में मां न हलंदुसि अबू बकर सिद्दीक़ तो चए सुभाणे अली तुझी ॻाल्हि सची आहे पर ही मुंहिंजा कन शाहिद आहिनि ही मुंहिंजूं अखियूं शाहिद आहिनि मां नबी करीम खे ॾिठो हिननि कननि सां मां ॿुधो नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि पिया त अल्लाह जे मखलूक में मूंखे अली उल मुर्तज़ा ईअं प्यारो आहे जीअं मूंखे मुंहिंजो अल्लाह प्यारो अबू बकर जे लाइ घटि वधि ॻाल्हाइण वारा तोखे ख़बर ई कान्हे अलीअ जे मंज़िलत खे अलीअ जे मर्तबे खे सुञाणे थो त सिद्दीक़ तो सुञाणे ॿी हदीस पढ़ियमि साम्हूं ॿई गॾिया हेॾो अबू बकर पियो अचे हेॾा उमर हज़रत अली पियो अचे ॿई हिक ॿिए खे ॾिसी खिलनि अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम मिलिया खुशायो खैरियत मिलबो त आहे सलाम भी कबो आहे पर हिक ॿिए खे ॾिसी जब गैर मामूली तरह खिलबो आहे त पुछबो आहे छो ख़ैर तव्हां छो थो खिली मुलाकात थी हिक ॿिए खां पुछा अदा छो खिले अदा तूं नस न अदा तूं छो खिले न अदा तूं नस हाणे हो न के हो न अदा तूं नस अबू बकर सिद्दीक़ चवंदा मां हथियार फिटी कया मां तो तोखे ॿुधायां मां छो खिलुसि तोखे मां थो ॿुधायां ख़ुदा जे कहिड़ी ॻाल्हि आहे ते अल्लाह जे हबीब खां मां अबू बकर पाण ॿुधो त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला फरमायो आहे इन मिनकुम इल्ला वारिदुहा व कान अला रब्बिका हतमम मक़दिया जहन्नम जे मथां पुल सरात रखी वेंदी जेका वार खां सनी हूंदी तलवार खां तिखी हूंदी 3500 साल जो पंधु हूंदो ऊंदाही रात हूंदी अंधेरो हूंदो हथ खे न ॾिसे उतां सभु कंहिंखे कढणो आहे पर अबू बकर चवे थो लंघंदो उहो मां मुस्तफ़ा खां ॿुधो जंहिंखे अली उल मुर्तज़ा टिकेट ॾींदो जैसे टिकेट अली तू ॾींदे न उहो मुसरात क्रॉस कंदो तोखे ॾिठुम तो मंज़र यादि अची वियो त रसूलुल्लाह तुंहिंजे लाइ छा पे फरमायो वरी उहो मंज़र बि यादि अचे थो त क़यामत जे ॾिहाड़े तूं कीअं मर्द शेर बणियो बीठो हूंदे ऐं पंहिंजे दोस्तनि साथनि खे टिकेटूं ॾेई जन्नत में पियो मोकिले मूंखे तॾहिं तव्हांखे ॾिसी ख़ुशी बि थी खिल बि आई हाणे तूं ॿुधाए तूं छो खिले
अली मुर्तज़ा फरमाइन था अबू बकर मुखे नबी करीम वरी इहा भी वसीयत कई त ओ प्यारा अली टिकेट त तू दी दे ओही पुलसरात किरास कंदो पर मां मोहम्मद करीम तोखे पार तक जाए थो त पुलसरात ता लंघण जी टिकेट उन्हीअ खे ॾिजां जंहिंजे दिल में अबू बकर जी मोहब्बत हो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह और साजो सुभान अल्लाह खुशी साजो सुभान अल्लाह जो खबर ठारो था करो हाय हिकड़ी अख सदीका त ॿी अख अली मुर्तज़ा हिकड़ी अख उमर फारूक आ त ॿी अख असांजे लाइ अली आ हिकड़ी अख उस्मान गनी आ त ॿी अख असांजे लाइ अली आ काणो माण्हू ठहंदो अरे बाबा काणो काणो ठहंदो हिकड़ी अख न था ॿई अखियूं था महबूब जे आल सां भी मोहब्बत कर त महबूब जे सहाबा सां भी मोहब्बत इहो त शान आहे सिद्दीक़ अकबर जो हिकु मिसाल ॾिनो मां ऐं बुखारी शरीफ़ जी हिकिड़ी हदीस यादि कई अचे अॼु तव्हांखे ॿुधायां उहो ज़ोर जी नमाज़ पढ़ी अथनि अली मुर्तज़ा ऐं सोहणो अबू बकर सिद्दीक़ मस्जिद खां ॿाहिरि निकिता बाहर जो निकता तो सोनो हसन रज़ी अल्लाह ताला वो बारानी जिंदगी में बारन सा बैठो आ मिटड़ी में बैठो खेदे बारन जो कम अवा के खबर है त सोनो हसन क्याओ करिया हिजरत जे 2 साल हुसैन आली मकाम जावान हिजरत जे 3 साल मक्के मां जीअं जो हिजरत करे नबी साईं आया त साल गुज़री वियो उन साल खां बाद में 2 साल में हज़रत इमाम हसन जावा 3 साल में हज़रत इमाम हुसैन जावा माना ॿिन्ही भाइरनि में बस 1 साल जो फ़र्क़ु हालांकि ॿ टे साल जो फ़र्क़ु हूंदो आहे पर सोणे हसन ऐं हुसैन में 1 साल जो फ़र्क़ु आहे हज़रत इमाम हसन ॿारनि सां रांदि वेठो खेॾे हज़रत अली मुर्तज़ा ऐं हज़रत अबू बकर ॿई नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिता चओ सुभान अल्लाह ऐं अबू बकर जी हैसियत केड़ी अमीरुल मोमिनीन काॾे चओ सुभान अल्लाह छा हुयो बाबा अमीरुल मोमिनीन हो माना वक्त जो हाकिम हो बादशाह अॼुकल्ह जे हाकिमन ऐं बादशाह जो तसव्वुर कर बादशाह जी केॾी इज्जत ऐं रोब हूंदो आहे वो मुसलमाननि जो अमीर हो वो बादशाह अचे पियो जब इमाम हसन ते नज़र पियसि फअक़ब अलैहि हज़रत अबू बकर वेही रहियो झुकियो झुकी हज़रत हसन खे मिट्टी मां खई मिट्टी खणी हुन जा कपड़ा साफ़ कई कपड़ा साफ़ करे कुले ते विहारे हलण लॻो ऐं ख़ुशी सां चवण लॻो ख़ुदा जो कसम आहे अली हसन तुंहिंजे मुहांडरे कोन्हे हसन रसूलुल्लाह जे मुहांडरे अली हसन तुंहिंजे शक्ल में कोन्हे हसन जी शक्ल मोहम्मद मुस्तफा वारी शक्ल आहे ऐं वाकई हदीसनि में ईंदो आहे त हिन दुन मुबारक खां मथे मुबारक ताईं जेका शक्ल उज़वन जी बीहत सूरत सभु हज़रत इमाम हसन जी रसूलुल्लाह वारी सहाबी सगोरा जॾहिं मुंहिंजे महबूब करीम खां जुदा थी विया त चल सिक लॻंदी हर त अली अल मुर्तज़ा जे घर ईंदा हा सोणे हसन जो दीदार कंदा हा मुस्तफा जो सिको नाज़िल हो इन वजह अंदाज़ो थियो इन वजह मालूम थियो त हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाह वजहल करीम रज़ी अल्लाह तआला अन्हु खे सोने नबी करीम जे आल सां मोहब्बत हुई हज़रत इमाम हसन सां मोहब्बत हुई छाजे करे मोहब्बत ये ॾिया ओ कुरान चयो त मुंहिंजे नबी जे अहल बैत सां मोहब्बत कयो ॾाढे सुंदर कह चयो अल्लाह जे कुरान चयो त मुझे नबी जे अहल बैत सां मोहब्बत कयो तंहिंजे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ ते अमल करे ॾेखारियो ऐं सोने हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु सां मोहब्बत कयो नंबरवार ॿुधाया अचो वारो अचे तो सैयदना अमीरुल मोमिनीन उमर फारूक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो हज़रत अमीर उमर जे खिलाफत जो दौर आहे तो सुभान अल्लाह
अमीर उमर जहिड़ो दुनिया में मुंतज़म थियो पाण जॾहिं ख़लीफ़ा थिया त पहिरों कमु जेको हज़रत उमर कयो उहो इहो कि बाबा असां वटि बैतुल माल मां मुसलमाननि खे वज़ीफ़े ॾियण जी लिस्ट आहे ई कान लिस्ट ठाहियो माना जेके भी मुसलमान आहिनि नंढा चाहे वॾा अमीर चाहे गरीब अल्लाह पाक जे कानून में खुदाई कुदरती खजाने में सभिनी जो हक़ आहे हज़रत अमीर उमर चयो त मूं वटि जेको खजानो आहे उन खजाने में सभिनी जो हक़ आहे पर हाणे इहो हक़ ॾिबो कीअं लिस्ट ठाहियो रजिस्टर ठाहियो नाला लिखो हिकिड़ो सहाबी आहे पढ़ियल लिखियल हो अक़लमंद ऐं समझदार हो हज़रत अमीर उमर हुनखे चयो बाबा कागज़ खणी आ मूं वटि अची वेह त लिस्ट ठाहियो ऐं लिस्ट में नाला लिखणु शुरू कयो जमल हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि आया हज़रत अमीर उमर खे चई शुरूआत किथां कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां हुजा आलम जगह ते हज़रत अमीर बार जाए ते बाबा अग में नालो लिखो साईं नूर नबी ये ना ॿियो को हुजे हक़ ते तो मुंहिंजे बरखुरदार जो नालो लिखो हज़रत उमर को जो सब खां अव्वल नालो लिस्ट में कंहिंजो लिखो हज़रत उमर जो सब खां अव्वल लिस्ट में नालो अली मुर्तज़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह छाजे करे जो मुझे रसूलुल्लाह जो न्याणो भी आ मुझे मुस्तफा जो सौट भी आ ऐं महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात अली के फरमायो अली अंत अखी फिर दुनिया वल आखिरह तो मुझो दुनिया में भी भाव आ तो मुझो आखिरत में भी भाव सुभान अल्लाह छाजे करे लिस्ट बरकत वाली तॾहिं थींदी जॾहिं अव्वल नालो अली मुर्तज़ा जो लिखबो अदाया मोहब्बत की निशानी है अदावत की निशानी जोर सां चओ हिकिड़ो ॿियो बि वाक़ियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं कची पकी रिवायतुनि में ईंदो आहे बहरहाल फ़ज़ाइल आमाल में उनखे असां क़बूल कंदा आहियूं उहो बि तोखे वाक़ियो ॿुधायां तुंहिंजी दिलि ठरी पई चओ सल्लल्लाहु अलैहि उमर फारूक जी खिलाफत जो दौरा इमाम हसन भी नौजवान चो सुभान अल्लाह अरे चो सुभान अल्लाह 12 साल 13 साल 11 12 13 इहो उम्र जो अरसो आहे नौजवान आहे हज़रत उमर जो पुटु हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर उहो भी नौजवान आहे मदीने जे घिटीअ में ॿई ॼणा गॾिजी विया अञा जो हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर ॾिसे त हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु शहर जे ॿारनि कुरैशियुनि सां पंहिंजे ख़ानदान वारनि सां रांदि वेठो थो कए ॿारनि जो कमु हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर शरीफ़ मां बि तव्हां सां गॾु थियंदुसि जमल शरीक थियो वो अगवे पे खेलिया हाणे हज़रत अब्दुल्लाह बिन शरीक थियो तमल हज़रत हसन थियो त वो सां रात के बेटा छो न खेला बोले हसन तुझे न हम खेलाएंगे जरा शहजादों में गुलाम के बच्चे का